नुशरो फिरोज़ मां उन खां पोइ अवांखे वॾियूं सिंधड़ी मां जिते क़तल थियल फहमीदा वारे केस में नामज़द हिक ॿिए जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस नामज़द जवाबदार इसहाक शर खे फुलरडियूं मां गिरफ़्तार कयो, जंहिं बाद गिरफ़्तार थियल जवाबदारनि जो अंग 4 थी वियो आहे। सिंधड़ी मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर असद शर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी असद शर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अमा फहमीदा शर जे पसंदि जे पढ़ने बाद उनखे जेको राजूनी तौर ते वापसि कयो वियो, उनखे ज़हर पीआरे मारण खां पोइ 10 ॾींहंनि गुज़रण बावजूद बि जेको आहे सो सिर्फ़ु 4 जवाबदार गिरफ़्तार थियल आहिनि, जॾहिं त एसएचओ सिंधड़ी शाहजहां लाशारी जी फिरियाद ते 8 माण्हुनि ते जेको आहे सो केस दाख़िल आहे, जंहिंमें जेके 3 जवाबदार आहिनि पुलिस ज़रियनि खां असांखे मालूम थियो आहे त उन्हनि खे इहो चई पहिरीं ॾींहुं गिरफ़्तार कयो वियो त तव्हांजी ख़ुदकुशीअ जी 174 जी कार्रवाई असां दर्ज कयूं था, जंहिंमें छोकिरी जो मामो गुलामू शर ऐं उनजो भाउ जेको आहे सो मौला बख्श शर ऐं इस्माइल शर खे जेको आहे सो गिरफ़्तार करे वरितो हो, जॾहिं त जेके 4 जवाबदार उहे मुसलसल जेको सो रूपोश आहे, उन में अॼु हिकु जवाबदार जेको आहे सो इसाक शर खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो आहे फुलाड़ीअ मां। उन खां बाद में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फहमीदा शर जे मामले ते जेको गुलाम कादिर शर हुनजो मुड़ुसु आहे, उहो मुसलसल इल्ज़ाम हणी रहियो आहे ऐं पंहिंजा वीडियो बयान जारी करे रहियो आहे त मूंखे करीम शर मां ख़तरो आहे। उहो गिरफ़्तार न आहे थी सघियो, न ई हुनजो भाउ जेको आहे सो नज़ीर ऐं अहमद जेके आहिनि से उहे गिरफ़्तार थी सघिया आहिनि, जिन हुनखे ज़बरदस्ती जेको आहे सो वापसि करे ऐं एतमाद ॾियाराए पोइ जेको आहे सो हुनखे ज़हर पीआरे ऐं हुनखे मारे ऐं हुननि जेको आहे सो उन खून खे लिकाइण लाइ ख़ुदकुशी जो रंग ॾिनो हो, मगर जेके जवाबदार आहिनि उहे मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण जे करे मुंहिंजी ज़िंदगीअ खे बि ख़तरो आहे त उहे जेके जवाबदार आहिनि उहे मूंखे बि मारे सघनि था, जॾहिं त हुन केस खां पोइ सुभाणे जा इतला इहे आहिनि त सुभाणे इन केस जी नज़रसानीअ लाइ ऐं सिंधड़ी मीरपुर ज़िले में जेके 3 औरतूं क़तल कारह जे इल्ज़ाम हेठि क़तल कयूं वियूं आहिनि, उन सिलसिले में AIG बि जेको आहे सो पहुची रहियो आहे। उन खां पोइ जेको आहे सो गुलशना शर वारे वाक़े जी बि जेको आहे इंक्वायरी थींदी, जेको बि इन फहमीदा शर जे क़तल जो तसलसुल आहे, जंहिंमें जेको आहे सो इहो ज़ाहिर कयो वियो आहे गैरत जे मामले ते, मगर इहो कारहनि जे इल्ज़ाम जो जेको वधंदड़ सिलसिलो आहे मीरपुर ख़ास में उहो रुकिजी न आहे सघियो ऐं जेको आहे सो उन खां बाद में जेको आहे सो जवाबदार बि जेके आहिनि से गुलशना शर जो बि हिकु जवाबदार गिरफ़्तार न आहे थी सघियो, जंहिंखां पोइ अॼु हिकु जवाबदार जेको आहे सो फहमीदा शर जो गिरफ़्तार थियो आहे, मगर मुख्य जवाबदार जेके आहिनि से ॿिन्हिनि क़तलनि जा उहे न आहिनि पकड़िजी सघिया ऐं न ई उन्हनि खे पुलिस जी गिरफ़्त में अची सघिया आहिनि। महिरबानी मां जी असद शर तफ़सील ॾियण लाइ।